बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। आबादगार दोस्तों, हिकिड़ी ॾाढी अहम वीडियो ही तव्हांजे लाइ मां ठाहियां पियो, छो जो अॼु हिकिड़ी का वीडियो ॿ टे वायरल थियूं आहिनि या ट्रेंड हले पियो, त उन हवाले सां असांखे जेको आहे लाज़मी ॻाल्हि आहे आबादगारनि जे सवालनि जा जवाब ॾियणा पवंदा आहिनि। हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सम्झी छॾियो त सीड ट्रीटमेंट ऐं सीड खे माना ॿिज खे डिलेंटेड करणु हिकिड़ियूं अलॻि अलॻि शयूं हुजनि। हाणे सभिनी खां पहिरियों पाण ॻाल्हाईंदासीं त सीड ट्रीटमेंट छा हूंदो आहे। सीड ट्रीटमेंट जो मतिलबु इहो हूंदो आहे त असांजे जेको आहे फोटड़ खां अॻु में असां सीड खे ट्रीट कयूं कंहिं फंजीसाइड सां, कंहिं मतिलबु ॿी अहिड़ी दवा सां जेकॾहिं असांजे ॿिज में का बीमारियूं वग़ैरह आहिनि त उहे बीमारियूं असांजियूं फुटण खां पोइ असांजे ॿिज खे न लॻनि। इहो हूंदो आहे सीड ट्रीटमेंट, मतिलबु सीड खे असां कंहिं फंजीसाइड या कंहिं मतिलबु इंसेक्टिसाइड सां ट्रीट कयूं। ठीकु आहे, उन में छा थींदो आहे, जो असां दवा जो मिक़दारु अहिड़े तरीक़े सां लॻाईंदा आहियूं जीअं असांजो मिक़दारु वधीक न थिए ऐं असांजे ॿिज खे नुक़सानु न थिए। उहो असां काटन जे सीड में विकिणंदा आहियूं, वीट जे सीड में विकिणंदा आहियूं, शुगर केन जे सीड में विकिणंदा आहियूं ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ असांजे जेके आहिनि फ़सुल आहिनि उन्हनि में असां सीड ट्रीटमेंट कंदा आहियूं। ॿियो हूंदो आहे डिलेंटेड सीड ठाहिणु, मतिलबु हिकिड़ो हूंदो आहे असांजो फज़ी सीड हूंदो आहे जंहिंमें असांजो मतिलबु मथां जेको हूंदो आहे लिंट मौजूदु हूंदी आहे। फज़ जेका आहे, जेको असांजो कप जेका आहे थोरी थोरी उहा असांजे ॿिज जे मथां हूंदो आहे। ठीकु आहे, उन खे असां डिलेंटेड कंदा आहियूं, डी लिंट मतिलबु उनजी लिंट जेका आहे ख़तमु कंदा आहियूं। उहो हिकिड़ो एसिड हूंदो आहे, हिकिड़ो मतिलबु असांखे केमिकल मिलंदो आहे जंहिंसां असां डिलेंटेड कंदा आहियूं। उन जो तमामु वॾो एहतियात आहे। उहो माना एसिड एॾो ख़तरनाक आहे जेकॾहिं उनजो मिक़दारु 1 ग्राम बि वधी थो वञे, ठीकु आहे, 1 ग्राम पर केजी ते वधी थो वञे त उनजो असांखे एतिरो नुक़सानु थींदो जो असांजो माना सीड में जर्मिनेशन थींदी कोन, हुनजो एम्ब्रियो जेको आहे अंदरि जेको ईअं सम्झो असांजो ॿिज में अंदरि जेका शइ मौजूदु आहे उहो असांजो डैमेज थी वेंदो जेकॾहिं असां मिक़दारु 1 ग्राम, छो जो तव्हां ॾिठो हूंदो डिलेंटेड सीड असां वटि तमामु घटि आहे। इहो माना हलंदो आहे बलूचिस्तान वारी साइड, ठीकु आहे, बलूचिस्तान वारी साइड में हज़ारनि एकड़नि ते डिलेंटेड सीड पोखींदा आहिनि। असांजो सिंध में तव्हां यकीन कंदो वॾियूं वॾियूं कंपनियूं आहिनि जेके डिलेंटेड सीड ठाहिण में नाकामियूं आहिनि ऐं उन्हनि पंहिंजो वॾो नुक़सानु कयो आहे। इन हिसाब सां तव्हां एहतियात कजो त तव्हां कंपनीज़ खां या जेकॾहिं कंहिं मतिलबु इदारे खां का परचेज़ कयो था का दवा, त उन खां पुछा कजो त हीअ असां सीड ट्रीटमेंट कयूं था या असां जेको आहे हिन ॿिज खे डिलेंटेड कयूं था। इन्हनि शयुनि जी सम्झण जी कोशिशि आहे। तकड़ में जेकॾहिं तव्हां थोरी लापरवाही कई त तव्हां पंहिंजो वॾो नुक़सानु करे छॾींदो। ठीकु आहे, सो इहा शइ असांखे बार बार आबादगार पुछा कई त असां सोचियोसीं त तव्हांखे हिकिड़े वीडियो जे ज़रिए तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि कयूं जीअं आबादगार जो नुक़सानु न थिए। उमेद आहे वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो जीअं ॿियनि आबादगारनि जी रहनुमाई थिए। तव्हां सभिनी वॾी महिरबानी।